चिड़ियाघर हाँ ॾिठो अथव जंहिंमें ये शींहं चीता भोलड़ा जानवर हूंदा आहिनि उन्हनि जानवरनि खे पिंजरनि में बंदि करे रखंदा आहिनि माण्हू उन्हनि खे ॾिसंदा आहिनि वञी जेको जानवर जेतिरो ख़तरनाक हूंदो आहे उनजो पिंजरो ओॾो सख़्तु ठाहींदा आहिनि गिदड़ जो लोंबड़ी जो पिंजरो हूंदो आहे उहे सन्हा सरिया हूंदा आहिनि शीखूं सनड़ियूं हूंदियूं जिते शींहं बंदि हूंदो आहे त उन जा सरिया थुल्हा हूंदा आहिनि छो त इहो निकिरी न पवे माण्हू खे मारे न विझे नुक़सान न पहुचाए जहिड़ो जानवर ताक़तवर हूंदो आहे त उनजो पिंजरो ओॾो मज़बूत ठाहींदा आहिनि सम्झो था छो त उहे ख़तरनाक जानवर माण्हुनि जी जान ख़तम करे सघनि था नुक़सान ॾेई सघनि था इन जे करे उन्हनि खे मज़बूत पिंजरनि में बंदि कबो आहे इंसान जा जेके बदन जा उज़व आहिनि इहे बि इन्हनि जानवरनि वांगुरु अथव मिसाल अखि आहे इहा अखि पराई औरत खे ॾिसे थी इहो हिकिड़ो गुनाह आहे बुराई आहे ॾिसणु गुनाह आहे इन जे लाइ वरी अलाह ताला इन जे मथां ई दरवाज़े जा कवाड़ ॿठाया आहिनि जेका शइ ॾिसणी आहे ॾिसो न त अखि खणी बंदि कयो सम्झो था इहो अखि जो पिंजरो अथव सम्झो था मिसाल क़ुर शरीफ़ खे ॾिसणो आहे अखियूं खोलियो भली ॾिसो ज़ियारत कयो अबे अमड़ खे ॾिसणो आहे भली अखियूं खोलियो ज़ियारत कयो पंहिंजे मुर्शिद खे ॾिसणो आहे अखियूं खोले ॾिसो ज़ियारत कयो पर जेकॾहिं पराई औरत साम्हूं अची वञे त पट बंदि कयो अखी बंदि कयो छो त इहो ॾिसणु गुनाह आहे النظر سهم مسموم من اسام الابلیس पराई औरत खे ॾिसणु शैतान जे तीरनि मां हिकिड़ो तीर आहे जेको दिलि में लॻी पवंदो सम्झो था इन तरह सां जे इन अखियुनि में नफ़ो बि आहे नुक़सान बि आहे ख़तरो बि आहे इन जे करे अलाह ताला इन खे अॻियों दरवाज़ा ठाहिया आहिनि भिरुनि जा छिंबुरनि जा इहे दरवाज़ा जेका शइ ॾिसणी आहे ॾिसो न त इन खे पिंजरे में बंदि कयो पर उज़वनि में ज़बान वॾो ख़तरनाक उज़व आहे इन जे करे अलाह ताला इन ज़बान जे लाइ ॿ दरवाज़ा ठाहिया आहिनि हिकिड़ो ॾंदनि जो ॿियो वरी चपनि जो ॿ दरवाज़ा आहिनि ज़बान जे लाइ अखियुनि जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो आहे पर ज़बान जे लाइ ॿ दरवाज़ा आहिनि हिकिड़ो ॾंदनि जो दरवाज़ो आहे ॾंद केॾा सख़्तु आहिनि सरिया मज़बूत आहे छो त इहा ज़बान अखियुनि खां वधीक ख़तरनाक आहे ज़बान सां कंहिंखे गार ॾे झेड़ो थी पवंदो माण्हुनि जा रत हारजी पवंदा लड़ाई थी पवंदी नुक़सान थी पवंदा कंहिंजी गिला ग़ीबत करे उनजी सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा कंहिंखे लानत विझे मलामत करे उनजे ज़िंदगी जा अमल बर्बाद थी वेंदा इन ज़बान सां जेकॾहिं को माण्हू पंहिंजो कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए झगड़ो करे फ़साद करे माण्हुनि जा क़ौमुनि में क़बीलनि में नुक़सान पवंदा इन जे करे इन ज़बान खे अलाह ताला ॿिनि दरवाज़नि में बंदि कयो आहे ॾंदनि जो दरवाज़ो ॿियो चपनि जो दरवाज़ो जेका सुठी ॻाल्हि ॻाल्हाइणी आहे उनजे लाइ वात खुलियल आहे सुठी ॻाल्हि क़ुर पढ़णो आहे अलाह जो ज़िक्र करणो आहे मदीने वारे साईं ते दुरूद पढ़णो आहे भली ज़बान खुलियल हुजे
पर जेकॾहिं का बुरी गुफ्तगू थिए न त यकदम बंदि कयो, ज़बान खे बंदि कयो। इहो अल्लाह ताला 2 दरवाज़ा ज़बान जे हिफ़ाज़त जे लाइ ठाहिया आहिनि। छो त दुनिया में जेतिरा बि झेड़ा झगड़ा फितना फसाद लड़ायूं दंगा जेकी बि थियनि था सभु ज़बान जी करे। ज़ाल मुड़ुस नथा ठहनि, तव्हां ॾिसो छो नथा ठहनि, ॻाल्हि वञी ज़बान ते बीहनि। पीउ पुटु नथा ठहनि, छो नथा ठहनि, ॻाल्हि ॿुधंदो पहिरों खणंदो, ॻाल्हि वञी ज़बान ते बीहनि। क़ौमुनि में कबीलनि में घरनि में ओड़े पाड़े में जेतिरियूं बि फितने अंगेज़ियूं आहिनि इहे सभु ज़बान खां। वरी बुज़ुर्गनि मिसाल ॾिनो आहे त नांग टुॿणीअ में बंदि कबो आहे। जोगी हूंदा आहिनि, जोगी नांग खणंदा आहिनि त पोइ उनखे छा कंदा आहिनि, टुॿणी में बंदि कंदा आहिनि। सांप को पटारी में बंद किया जाता है। जोगी उसको लेके निकलते हैं, फिर वो उसका मुंह खोलते हैं तो ऐसे फन लहराता है। वो सांप देखा है ना आपने, शू शू करता है और फन लहराता है। फिर वो जब जोगी देखता है कि ये किसी को डस न ले तो उसको पटारी में बंद कर देता है। तो इस तरह ये हमारी जो ज़बान भी एक सांप की मानंद है। ये मुंह अल्लाह ताला इसके लिए पटारी बना दी है। बात जो आहे इहा टुॿणी आहे। ज़बान जेका आहे इहा नांग वांगुरु आहे। मथां कंहिंखे ॾंगे विझे, मथां कंहिंखे ईज़ाए विझे, मथां कंहिंखे ॾुखोए विझे। तंहिंजे करे जेॾी महिल ज़बान तिखी थिए त उनखे टुॿणी में बंदि कयोसि। ॻाल्हि सम्झो था? त माण्हू ॻाल्हाइनि था, उन्हनि खे ख़बर नथी पए त छा था ॻाल्हायूं, कीअं था ॻाल्हायूं। को गुथा लफ़्ज़ निकिरी था वञनि, उन्हनि लफ़्ज़नि जो वॾो नुक़सानु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकिड़ो माण्हू ज़बान मां कुझु लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हाए थो जंहिंखे उहो ख़राबु न सम्झंदो आहे, पर उन ज़बान जे लफ़्ज़नि जे करे उनखे कंध भर जहन्नम जी बाहि में किरायो वेंदो। हिकिड़ो माण्हू ज़बान सां लफ़्ज़ कुझु ॻाल्हाए थो जिन खे उहो अहमियत नथो ॾिए, पर उन लफ़्ज़नि जे करे उहो जन्नत जो हक़दार थी वेंदो। जन्नत में बि ज़बान वठी वेंदी, जहन्नम ॾे बि ज़बान वठी वेंदी। जे इन ज़बान सां चयो अल्लाह अल्लाह अल्लाह, अल्लाह जो ज़िक्र कयो, इन ज़बान सां तव्हां सुहिणे नबी ते सलात पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह। सलात पढ़ो, अल्लाह ताला तव्हांजे मथां 10 भेरा रहमतूं। 100 भेरा सलात पढ़ो, अल्लाह ताला 1000 भेरा तव्हां ते रहमतूं। फ़ाइदो आहे न। पर इहो अमल किथों थो थिए? छा सां थो थिए? ज़बान सां। अल्लाह जो ज़िक्र छा सां थो थिए? ज़बान सां। चओ सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर। ये अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जो सुभान अल्लाह चवण सां तव्हांखे एतिरो अजुर ऐं सवाब मिलंदो जो महशर जे मैदान में जेकी नेकी जा पुड़ हूंदा न उहे उन जे सवाब सां भरिजी वेंदा। रुॻो ईअं चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एॾो अजुर ऐं सवाब मिलंदो। पर इहो कीअं मिलंदो? छा सां मिलंदो? ज़बान सां। पर कंहिंखे गार ॾिए, घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए, झेड़ो पैदा थी वेंदो, लड़ाई शुरू थी वेंदी।
हाणे इहा जेका लड़ाई थी, झगड़ो थियो, फितने जो मुंड, फितने जो बुनियाद ज़बान आहे। सम्झो था? इन जे करे अलाह ताला जल शानू इन ज़बान जे अॻियां 2 दरवाज़ा ठाहिया आहिनि। सुठो ॻाल्हाइणो आहे, भली ॻाल्हायो। जेकॾहिं ख़राब लफ़्ज़ थी ज़बान ॻाल्हाए त वात बंदि कयो। चुप रहो, ख़ामोश रहो, त इहा बिना मेहनत जे इबादत आहे। नमाज में मेहनत आहे, रोज़े में मेहनत आहे, हज पढ़ो मेहनत आहे, उमरो कयो मेहनत आहे। चुप कयूं वेठा हुजो, बिना मेहनत जे इबादत आहे, बिना मेहनत जे सवाब आहे। सम्झो था? त इन जे लाइ बुज़ुर्गनि फरमायो आहे, बल्कि हदीस आहे, मदीने वारे साईं फरमायो त हिकमत ऐं दानाई कुल 10 हिसा आहे। हिकमत ऐं दानाई घणा हिसा आहे? कुल 10 हिसा आहे। साईं फरमाइनि था 9 हिसा दानाई जा ख़ामोश रहण में, सुभान अल्लाह। बाक़ी हिकिड़ो हिसो अकेले रहण में। असांखे इहे 10 हिसा कोन था पिया। सॼो ॾींहुं ॾाढ़ी पिया था हणूं, सॼो ॾींहुं पिया था ॻाल्हायूं, फ़ाइदे में नुक़सान में आहे, छा आहे आगड़ कोन्हे का। पई थी ज़बान हले, पई थी हले, पई थी हले। ॿुधण वारा थकिजी पवनि, ॻाल्हाइण वारा चुप ई न थियनि। त इहे पंहिंजे ज़बान जा जेके नुक़सान आहिनि, उहे दुनिया में बि तबाह कनि था, आख़िरत में बर्बाद कंदा। इन जे लाइ अलाह तबारक व तआला जल शानहू असांखे ज़बान जे लाइ मथां दरवाज़ा इनायत फरमाया आहिनि। सुठो ॻाल्हाइणो आहे, भली ॻाल्हायो, ज़िक्र कयो, क़ुरान पढ़ो, नेकी जी ॻाल्हि कयो, तव्हां मदीने वारे साईं जी नात पढ़ो, अल्लाह जो हम्द पढ़ो, गज़ल मौलूद पढ़ो, भली पढ़ो, सॼो ॾींहुं पढ़ो, सवाब आहे। ज़िक्र कयो, सॼो ॾींहुं कयो, सवाब आहे। क़ुरान पढ़ो, सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ो, सवाब आहे। पर ख़बरदार, बुरो लफ़्ज़ अचे त वात बंदि कयो, गंदो लफ़्ज़ अचे त ज़बान बंदि कयो। सम्झो था? त उहे माण्हू मोमिन आहिनि जेके पंहिंजे ज़बान खे सही इस्तेमालु कंदा आहिनि। मुझे ध्यान कयो त मां हिकिड़ी हदीस ॿुधायां, गौर सां ॿुधो, तवज्जो सां। हबीबन करीमन फरमायो त मोमिन जी दिलि, मोमिन जी जेका दिलि हूंदी आहे, ज़बान उन जे पुठियां हूंदी आहे, ऐं मुनाफ़िक जी जेका ज़बान आहे उहा दिलि जे अॻियां हूंदी आहे। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। मुनाफ़िक जी ज़बान किथे हूंदी आहे? दिलि जे अॻियां। ऐं मोमिन जी ज़बान किथे हूंदी आहे? दिलि जे पुठियां। कीअं? मुनाफ़िक पहिरीं ॻाल्हाईंदो आहे, जेको ईंदुसि ॻाल्हाईंदो, ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए, गारियूं ॾियणियूं, गंद करिणो आहे, जेको करे, दिलि पुठियां हूंदी आहे। पोइ सोचींदो अल्लाह ही छो ॻाल्हायुमि, हीअं छो चयुमि, हीअं न चवां। अब पहिरीं तूं ॻाल्हाए छॾियो, हाणे छा थो सोची? सम्झो था? त मुनाफ़िक जी ज़बान किथे हूंदी आहे? दिलि जे। पहिरीं ॻाल्हाईंदो, ज़बान सां ॻाल्हाईंदो, पोइ सोचींदो त मां हीअं न ॻाल्हायां। पर मोमिन पाने जी जेका ज़बान हूंदी आहे, उहा दिलि जे पुठियां हूंदी आहे। पहिरीं दिलि में सोचींदो त छा ॻाल्हायां, सुठो ॻाल्हायां, भलो ॻाल्हायां। पहिरीं सोचींदो, पोइ ॻाल्हाईंदो। हिकिड़ो उर्दू में पहाको ॾींदा आहिनि, कहावत आहे उर्दू जी, पहले तोलो फिर बोलो। चओ, पहले तोलो फिर बोलो। हाणे असां वरी छा था कयूं? पहिरीं ॻाल्हाए पोइ तोरींदा आहियूं। हाणे जेके ज़बान मां लफ़्ज़ निकिता न, इहो ईअं आहे जीअं बंदूक मंझो गोली निकिरी वञे, कारतूस निकिरी वञे, जीअं राइफल मंझां गोली निकिरी वञे।
हाणे गोली निकिरी वञी निशाने ते लॻी हाणे सोचींदो यार ही छो फायर कयो फायर करण खां पहिरीं सोची हा न ला ला मुनाफ़िक फायर करे पोइ सोचींदो आहे ऐं मोमिन फायर खां अॻु में सोचींदो सुभान अल्लाह सदको दिल भरा तव्हां सम्झो न मुनाफ़िक ऐं मोमिन जो फ़र्क़ु कहिड़ो आहे त तव्हां हमेशा सुठो ॻाल्हाईंदा कयो सुठी गुफ़्तगू ॻाल्हाईंदा कयो वरी पंहिंजी घरवारी सां ॻाल्हायो पुट सां ॻाल्हायो न्याणी सां ॻाल्हायो पंहिंजे भाउ सां ॻाल्हायो अबे अमड़ सां ॻाल्हायो पंहिंजे उस्ताद सां ॻाल्हायो या पंहिंजे पाड़े ओड़े वारे सां ॻाल्हायो जंहिंसां बि ॻाल्हायो त हमेशह सुठो ॻाल्हाईंदा सुभान अल्लाह घटिया लफ़्ज़ गंदा लफ़्ज़ गारियूं या साईं गीबतूं गिलाऊं इहे न कंदा कयो तव्हां सम्झी मुंहिंजी ॻाल्हि बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झी वठो त घणनि फॾनि खां जान छुटी पवंदी घणियुनि परेशानियुनि खां जान छुटी पवंदी अल्लाह करीम दिल शान शर असांखे ज़बान सही इस्तेमालु करण जी